जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। नवरात्रा अची चुका आहिनि, पुरुषोत्तम महीनो समाप्त थी वियो आहे ऐं नवरात्रनि जी शुरूआति थी वई आहे। त अॼु मां तव्हांखे नवरात्रि जी माता राणीअ जे रूप जी कथा ॿुधाईंदसि। उहो त हमेशह बड़े जो महीनो ख़तमु थींदो आहे ऐं सूए जो महीनो शुरू थींदो आहे ऐं असांजी माता राणी जो आगमन थींदो आहे। लेकिन हिन बार पुरुषोत्तम महीनो लॻो ऐं पुरुषोत्तम महीने जी समाप्ति खां पोइ असांजो सिंधियुनि जो असुअ जो महीनो लॻो आहे ऐं असुअ जे महीने में नवरात्रि ईंदी आहे ऐं ॿी नवरात्रि चैत्र महीने में ईंदियूं आहिनि। त असां माता राणी जे पहिरें रूप यानी शैलपुत्रीअ रूप जी कथा तव्हांखे सिंधीअ में ॿुधाईंदासीं। इन खां पहिरीं बि मां तव्हां सां गॾु कथा पलव ऐं टीजड़ी ऐं गोगल वीर सभिनी जी कथाऊं तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां। त अॼु पाण माता जे शैलपुत्री रूप जी कथा ॿुधंदासीं। शैलपुत्री देवी दुर्गा जा 9 रूप जो पहिरियों स्वरूप आहे। इहा ई देवी दुर्गा जो प्रथम दुर्गा माता जो रूप आहे। पर्वतराज हिमालय जे घर पुत्रीअ रूप में इहा पैदा थी हुई त हिन जो नालो शैलपुत्री पइजियो। मां शैलपुत्री जो रूप कहिड़ो आहे? मां जे सिधे हथ में त्रिशूल ऐं उल्टे हथ में कमल जो गुल सुशोभित आहे। इहे पंहिंजे पूर्व जन्म में प्रजापति दक्ष जे घर कन्या रूप में पैदा थी हुई, तॾहिं हिन जो नालो सती हो। सती जी कथा त तव्हां सभिनि खे पतो ई हूंदी, वरी बि मां तव्हांखे ॿुधायां थी। पंहिंजे पूर्व जन्म में प्रजापति दक्ष जे घर कन्या रूप में सती माता पैदा थी हुई ऐं हिननि जो नालो सती रखियो वियो ऐं हिननि जी शादी भॻवान शंकर सां थी वई। हिकु बार प्रजापति दक्ष ॾाढो वॾो यज्ञ रखियो। उन में उन सभिनि देवताउनि खे ऐं यज्ञ में आमंत्रित कयो, पर उन शंकर खे कोन आमंत्रित कयो। सतीअ खे जॾहिं पतो पियो कि उन जे पीउ वॾो सारो यज्ञ रखियो आहे त उहा ज़िद करणु लॻी भॻवानु भोलेनाथ की पाण बि उन में हलूं। लेकिन भोलेनाथ चयो त बिना निमंत्रण कीअं वञिबो। कंहिं ॻाल्हि ते प्रजापति दक्ष जेको आहे पंहिंसां नाराज़ आहे। सभिनि देवताउनि खे उन्हनि आमंत्रित कयो आहे, पंहिंखे न कयो आहे, त इन करे पंहिंखे न वञिणो खपिजे। पर सती माता जेको आहे ज़िद करणु लॻी। उहा चवणु लॻी त उते यज्ञ में सभु मुंहिंजा भाउर भेनरूं फुफियूं भाइटियूं सभु मिलंदियूं त मूंखे वञण सां न रोको। तॾहिं हुननि जे हेॾे आग्रह ते भॻवानु शंकर उन्हनि खे उते वञण जी अनुमति ॾेई छॾी। जॾहिं उहा हुन हंधि पहुती त केर बि हुननि जो आदर सत्कार न कयो। सिर्फ़ु उन्हनि जी माउ उन्हनि खे ॾिसी करे ॾाढी ख़ुशि थी लेकिन ॿिया सभु माण्हू उन्हनि खां मुंहुं पिया फेरनि ऐं पाण उन्हनि जी बुराइयूं पिया कनि। घर में सभिनि जो अहिड़ो व्यवहार ॾिसी करे उन जे मन खे ॾाढो दुख पहुचियो। प्रजापति दक्ष भॻवानु भोलेनाथ जे लाइ अपमानजनक वचन बि चवणु लॻा त उहो सभु ॿुधी करे सती जे जेको हृदय में आहे ॾाढो क्रोध भरिजी वियो। मन में सोचणु लॻी कि मूं ॾाढी वॾी ग़लती कई, जेको मां मुंहिंजे घोट जी ॻाल्हि न ॿुधी ऐं हिते अची करे मां ॾाढी वॾी ग़लती कई आहे। उहा पंहिंजे घोट जो अपमान सही न सकी ऐं योगाग्नि जेकी उते ॿरी पिए उन में पंहिंजे शरीर खे साड़े छॾियईं। त ओॾी महिल जॾहिं भॻवानु शंकर खे इहा ॻाल्हि पतो पई त उन पंहिंजे गणनि खे मोकिले करे उन जो हवन जेको आहे भस्म करे छॾियो, सभु कुझु तहस नहस करे छॾियो। सती माता वापसि जनम वठी करे शैलराज हिमालय जी पुत्रीअ जे रूप में जनम वरितईं ऐं हिते हिन जो नालो शैलपुत्री थियो। पार्वती हेमवती बि हिननि जा ई नाला आहिनि। वापसि हिन जनम में उन्हनि भॻवान जी उपासना कई ऐं उन्हनि खे वापसि भोलेनाथ खे पतीअ रूप में प्राप्त कयईं। नवरात्रि जे पहिरें ॾींहुं कलश या घट स्थापना करण खां पोइ दुर्गा पूजा जो संकल्प वठी करे माता दुर्गा जे शैलपुत्री रूप जो विधि विधान सां पूॼा कजे ऐं माता खे अक्षत सिंदूर धूप गंध पुष्प आदि अर्पित कजनि। उन खां पोइ माता जो मंत्र कजे, चालीसा पढ़िजे, कपूर या गांइ जे घीअ सां दीपक ॿारिजे ऐं उन जी माता जी आरती करिजे। शंखनाद ऐं घंटियूं वॼाइजनि, माता खे प्रसाद चाढ़िजे। माता जो प्रसाद घर में सभिनि खे विराइजे, आड़े पाड़े में बि विराइजे। त तव्हांखे इहे शैलपुत्री माता जी कथा कीअं लॻी कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदव। चैनल ते पहिरियों बार आया हुजो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल घंटीअ खे ज़रूरु वॼाईंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए अचण वारे सिंधी वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। जय झूलेलाल। बोल जयकारा शेरा वाली दा, बोल सांचे दरबार की जय।